नाज़िन गंबर वेझो क़ौमी शाहराह ते कोच ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर जे नतीजे में 2 औरतूं फौत थी वयूं आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर बादशाह बन। जी बादशाह, इन हादसे जा वधीक तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल गंबर में क़ौमी शाहराह ते जेको आहे मोटरसाइकिल ऐं कोच में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ दीन मोहम्मद खोखर वासी जेको आहे सो मोटरसाइकिल सवार जेके 3 औरतूं हुयूं, मुस्मात हीरा जेका 27 साल ऐं मुस्मात महताब 53 साल ऐं अज़ीमा जेको आहे सो फौत थी वयूं आहिनि। ऐं जेको मोटरसाइकिल ड्राइवर हुयो अब्दुल सत्तार जेको ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे गिम्स हॉस्पिटल मुंतक़िल कयो वियो आहे। उॾां राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त कोच जे टक्कर लॻण सबबि जेको आहे सो जेकी मोटरसाइकिल सवार आहे इहे रोड खां हेठि किरी पिया ऐं कोच वाक़े वारे हंधि फरार थी वई आहे। ऐं वारसनि ॿुधायो त हुनजी जेका घरवारी हुई अब्दुल सत्तार जी, हुनखे हुन डिलीवरी हुई जंहिंखे हू गिम्स हॉस्पिटल खणी वञी रहिया हुआ त हीउ दग में पेश आयो आहे। जी बादशाह जी महिरबानी।